अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं मां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु हिकु बहितरीन अपडेट आऊं तव्हां जे लाइ आंदी आहे। जी हाँ दोस्तों, अॼु तव्हां सां ज़बरदस्त अपडेट शेयर करण वारो आहियां इन वीडियो में। ऐं तव्हां सां अॼु काफ़ी सारियूं हिकु मतिलबु नई ॻाल्हि बि तव्हां सां शेयर करणी आहे। ऐं तव्हांजा जेका कमेंट आया आहिनि, काफ़ी सुठा कमेंट दोस्तनि सुवाल कया आहिनि, उन्हनि जा बि जवाबु ॾींदुसि। ख़ासि करे अॼु 4 मिनट ते ॻाल्हाईंदुसि दोस्तों गुलाम हुसैन ऐं चंड ग्रहण, दोलाब, जागीर ऐं पत्थर दिल, काफ़ी मतिलबु इन्हनि जे बारे में ॻाल्हियूं आहिनि, उहो जेको तव्हां सां मां शेयर करण वारो आहियां। यकीनन तव्हां थंबनेल ॾिसी आया आहियो, इन ड्रामनि जे लाइ आया हो तव्हां, ऐं नवीन ड्रामनि जी ॻोल्हा में बि आहियो। सभिनी ते इंशाअल्लाह अॼु गुफ़्तगू कंदुसि ऐं सभिनी जी अपडेट इन हिकिड़े वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तनि वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त वीडियो खे लाइक बि कंदा, शेयर ऐं सब्सक्राइब बि कंदा। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। पहिरियों ॾिसूं स्टार्ट कयूं था गुलाम हुसैन खां, बाक़ी बाद में ॿिया ड्रामा। दोस्तों गुलाम हुसैन जो तव्हां ॾिठो ड्रामे जो मज़ो छॾाए चुको हुयो, लेकिन हाणे जेको वरी पुरमो में ऐं नेक्स्ट एपिसोड में जेको मारनि था पिया हुबदार खे, ऐं हुबदार मरी थो वञे, इहो जेको आहे यू टर्न आयो आहे गुलाम हुसैन ड्रामे में। हाणे रांझण खान गुस्से में ईंदो, उनजी धीउ जॾहिं बेवा थी उनजे घर अची वेंदी, ऐं इहो एॾो ज़बरदस्त हाणे यू टर्न ॾिनो वियो आहे। पहिरियों त ड्रामे में मज़ो ई छॾायो वियो गुलाम हुसैन में, हाणे वरी इन जे करे इहो कयूं जीअं ड्रामो ज़बरदस्त थिए, माण्हुनि जो ख़्यालु वरी ड्रामे ॾे मोटे, न त माण्हू गुलाम हुसैन खे घटि करे या ॾिसणु घटि करे या व्यूज़ सफ़ा घटि अचनि पिया। इन जे करे हाणे गुलाम हुसैन जी वरी जेको आहे न व्यूअरशिप वधाइण जे लाइ इहो क़दम खंयो वियो आहे। हाणे हुबदार जॾहिं मरंदो, उनजी धीउ दुआ जॾहिं बेवा थींदी, ऐं नेक्स्ट एपिसोड में इहे सीन थियण वारा आहिनि ऐं ज़बरदस्त मज़ो थींदो। अॻी किस्त जेका अचे थी दोस्तों, उन में तव्हांखे इहे सीन ॾिसण वटां मिलंदा। इहो कमु यकीनन सिकंदर जो आहे, कंहिं ॿिए जो न आहे। साम्हूं सिकंदर न विड़ियो हूंदो, लिकी करे विड़ियो, पर पुठ विड़ियो, हादसो कराए, यानी सुहागरात कोन मनाइण ॾिनी हूंदई हुबदार खे दुआ सां। ऐं हुन ते इहो चयो न, अॻी सोचियो जॾहिं दुआ मुंहिंजी न थींदी त कंहिं ॿिए जी बि न थींदी, मूं सां शादी न कंदी, कंहिं ॿिए सां बि मां हिनखे लाऊं न लहण ॾींदुसि, तुंहिंजो को ॿियो घोट बि न थींदो। गुलाम हुसैन ड्रामे में इहो हिकु ज़बरदस्त यू टर्न ॾिनो वियो आहे। बहितरीनु ड्रामो, हाणे अॻिते मज़ो कंदो, लेकिन पोइनि किस्तनि में सफ़ा मज़ो गुलाम हुसैन जो छॾाए चुको, सफ़ा हिकु बेकार थी चुको हुयो। कुझु न कुझु हाणे हिकिड़े मतिलबु पंहिंजे हुन में आयो आहे। हलूं था दुलाब जे बारे में। दुलाब जो सो पहिरियों स्पेल जॾहिं शूट थी चुको हुयो, हाणे जेको आहे इन जी ॿी तयारी हली रही हुई, लेकिन फ़िलहालु फरज़ंद मलिक हजू साहब क्लिफ्टन ते ऐं समुंड किनारे इंजॉय कंदो थो वठे, मज़ा वठंदो थो वठे। अगरि तव्हांखे यकीन न अचे, मूं वटि सबूत आहे। मुंहिंजे ॿिए चैनल उदासी टीवी ते 7 बजे वीडियो पब्लिक थींदी, तव्हां उन में ॾिसो सघो था त फरज़ंद मलिक खजू साहब केॾो इंजॉय करे रहियो आहे। हिन टाइम हुनखे जेको आहे इंजॉय करण जो मौसम बि आहे, बरसातनि जो मौसम आहे। हिन टाइम हू कराची आहे। फ़िलहालु दुलाब जी जेका ॿिए स्पेल जी शूटिंग आहे उहा बंदि लॻी पई आहे। पहिरें स्पेल जेको आहे एडिटिंग थी रहियो आहे। फ़िलहालु जॾहिं फरज़ंद मलिक खजू एॾो फारिग थी करे मोटंदो, उनखे जॾहिं ॿीहर आर्डर मिलंदो, त बाद में जेको आहे ॿियो स्पेल बि तेज़ी सां शूट कयो वेंदो ऐं सुठे नमूने सां सुठे स्केल ते शूट कयो वेंदो। फ़िलहालु सभु अदाकार घरनि मां पाणी कढनि था, मींहं जो मसरूफ़ लॻा पिया आहिनि। छाजे करे मीरपुर माथेले जे लोकेशननि ते बि गप लॻी पई आहे, गारो लॻो पियो आहे, इन जे करे इहो कमु ईअं थी रहियो आहे। ऐं दोस्तों ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चंड ग्रहण यकीनन तव्हां राति जो क़िस्ता ॾिठियूं हूंदियूं, पुरमो बि ॾिठो हूंदो। तव्हां एतिरो मूंखे ॿुधाइजो, तव्हांखे चंड ग्रहण मज़ो ॾिए थो या नथो ॾिए ड्रामो? तव्हांखे छा चंड ग्रहण बोरिंग ड्रामो लॻे थो या कुझु गैरत कंदो अॻिते हली ड्रामो? इन जे बारे में मां इहा सलाह तव्हां खां वठंदुसि, सभई मां न ॿुधाईंदुसि। कुझु तव्हांखे बि ॾिसां तव्हांजी छा राय आहे चंड ग्रहण ड्रामे जे बारे में। तव्हां छा सोचियो वेठा, तव्हांखे मज़ो ॾिए थो या चंड ग्रहण बि तव्हांखे ड्रामो मज़ो नथो ॾिए? इन में इन जी कहाणी में को दम आहे या न आहे, इहो बि तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय सां ॿुधाए सघो था। कमेंट सेक्शन तॾहिं मां ऑफ न कंदो आहियां, ऑन ई हूंदो आहे। जेको पंहिंजी राय ॾिए कमेंट सेक्शन में अची करे पंहिंजी क़ीमती राय ॾिए। ऐं दोस्तों जेको जागीर ड्रामे जो कुझु तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे, इन जे मां अॻे बि तव्हांखे काफ़ी अपडेट ॾेई चुको आहियां। काफ़ी जेका नवां दोस्त आहिनि उन्हनि खे जेको आहे वाज़े कंदो हलां, जागीर ड्रामो बि बहितरीनु ड्रामो आहे, तालीम ते ड्रामो आहे। बाक़ी पत्थर दिल ड्रामे जी ॻाल्हि कंदा हलूं। पत्थर दिल ड्रामो हिकु ज़बरदस्त आहे, लेकिन हिन जा आख़िरी क़िस्ता अची बचियो आहिनि, आख़िरी स्पेल आहे। तव्हां ॾिसो न, हाणे हिकु अॻे हर हफ़्ते में 4 एपिसोड ॾींदा, हाणे जेको आहे न 3 ॾियनि था, कॾहिं 4 ॾियनि था। अहिड़े हिसाब सां ड्रामो झटकिन में आहे।
अहिड़े हिसाब सां ड्रामो जेको आहे न किस्तनि ते हली रहियो आहे पथर दिलि छो त आख़िरी स्पेल आहे उन खे कोशिशि कनि था थोरो छिकनि हलूं था बाक़ी हवेली ड्रामे जी तरफ़ हवेली ड्रामे जी बि जेका आहे न मुंहिंजी राब्तो लगातार डायरेक्टर मंज़ूर दानिश साहिब सां हली रहियो आहे उनजो चवण जो मक़सदु आहे त कुझु ॾींहं खां पोइ हवेली ड्रामो हली वेंदो जेका टें स्पेल जी जेका एडिटिंग हली रही आहे चौथे जी बि एडिटिंग कंदासीं हाणे ऐं जी एडिटिंग जीअं मुकमिल थींदी चोथों स्टार्ट थींदो शूटिंग 3 जी एडिटिंग थींदी जीअं मुकमिल थियो ऐं तीअं ई कमु स्टार्ट थी वेंदो ऐं 47, 48, 49, 50 इहे एपिसोड लगातार वरी हली वेंदा ऐं दोस्तो इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नवे ड्रामे जे बारे में बि काफ़ी ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि तमामु जल्द जेको आहे ड्रामा हाणे जेको आहे नवे ड्रामनि जा नाला ऐं टीज़र साम्हूं ईंदा टीज़र त न ईंदा नाला ईंदा जेका असां तव्हां सां शेयर कंदासीं सीरियल ड्रामा हूंदा जेका सोप सीरियल हूंदा जंहिंजी जेतिरी बि कहाणी हूंदी सभई इंशाअल्लाह उहे तव्हांजे साम्हूं असां ज़रूरु शेयर कंदासीं ऐं हाणे हलूं था कुझु कमेंट आया आहिनि बहितरीनु कमेंट दोस्तनि कया आहिनि उन्हनि जे बारे में ऐं इहो कमेंट पढ़ी करे जेको उन्हनि जे बसि जवाबु ॾियूं यकीननि तव्हांजो मथां अहिड़ो को कमेंट हुजे ऐं हिकिड़ो स्लो सॉन्ग जेको आहे नालो आहे एडी जो इन दिलि मोकिलिया आहिनि वॾियूं महिरबानियूं दिलि मोकिलण जूं ऐं अब्दुल रऊफ़ दिलि मोकिलिया आहिनि वॾियूं महिरबानियूं अब्दुल रऊफ़ लिखियो आहे त मूंखे इहो ॿुधाए त मिटी जा माण्हू ड्रामो नओं आहे या पुराणो महिरबानी कर अदा अहिड़ी का ॻाल्हि न आहे मां तव्हांखे ॿुधायां थो महिरबानी का ॻाल्हि न आहे मिटी जा माण्हू वॾो पुराणो सोप सीरियल आहे साईं निसार शाह हुआ काफ़ी ॿिया अदाकार ज़ुल्फ़कार बुर्दी आहे इहो पुराणो सोप सीरियल आहे ईअं नंढा नंढा एपिसोड आहिनि 5 मिंट जो 10 मिंट जो 20 मिंट जो 3 मिंट जो एतिरा एपिसोड आहिनि 500-600 एपिसोड आहिनि इहो पुराणो ड्रामो आहे अदा मुंहिंजो ॾिठल आहे ॿियो असगर थीबो दिलि मोकिलिया आहिनि वॾियूं महिरबानियूं असलम नोरियो दिलि मोकिलिया आहिनि अदा वॾियूं महिरबानियूं जानी ऐं मोहम्मद उमर बि दिलि मोकिलिया आहिनि कमेंट सेक्शन में गुलाम सिंह ड्रामे जे हेठां वॾियूं महिरबानियूं ऐं असगर थीबो लिखे थो अदा असद कुरैशी जो एड्रेस त अञा ताईं न ॾिनई हा इहा पहिरियों मां ॻाल्हि वाज़े कयां पोइ ॿिया कमेंट पढ़ां थो अदा कल्ह वारी वीडियो में मूं जेको आहे न तव्हांखे वाज़े करे ॿुधाए छॾियो हुयो ऐं उन में तव्हांखे हिकिड़ो वॉइस बि ॿुधायां थो मतिलबु तव्हांखे यकीन न अचे वॉइस ॿुधाइणो पवंदो गुलाम सिंह ड्रामो जेको आहे दोस्तो सॉरी असद कुरैशी जो एड्रेस हा असद कुरैशी जेको आहे त पंहिंजो एड्रेस कंहिंखे न ॾींदो आहे अगरि को ॾिए त उन ते गुस्सो कंदो आहे या न नंबर ॾियणु ॾींदो आहे पंहिंजो न एड्रेस ॾियणु ॾींदो आहे यकीन ॼाणियो जेका डायरेक्टर आहिनि उन्हनि खे बि पंहिंजे घर जो एड्रेस सही तरह न ॾींदो आहे असद कुरैशी चवंदो आहे मूंखे तंग कंदा आहिनि माण्हू अची कराची में जिथे बि एड्रेस हुनजो हुजे अगरि तव्हांखे कंहिं एड्रेस ॾिनो आहे ॿिए अचे यूट्यूबर तव्हां उन ते जांच कयो छा उन सही ॾिनो आहे या ग़लति ॾिनो अथई लेकिन हिकिड़ो वॉइस मां तव्हांखे वरी डायरेक्टर जो ॿुधायां थो ॿिया न ॿुधाईंदुसि हिकिड़ो ॿुधाईंदुसि छाजे करे दोस्तो सही न आहे जेको आहे न कंहिंजो नालो खणणु मसइलो थींदो आहे हीउ ॿुधो तव्हां शायदि भाई असद कुरैशी अॼु ताईं पंहिंजी एड्रेस कंहिंखे न ॿुधाई आहे मूंसां हुन जा 40 साल गुज़री आहिनि पोइ न आहे ॿुधाईंदो पंहिंजी एड्रेस न आहे ॾींदो ऐं ॿी ॻाल्हि आहे त नंबर बि न ॾींदो आहे मूंखां केतिरा ई घुरंदा आहिनि हुनखे मना करे छॾींदो आहे मूंखे मना थियल आहे हुनजी त मुंहिंजो नंबर न ॾियो कंहिंखे उड़ी थो पए हुनजी पंहिंजी तबियत आहे हुनखे माण्हू तंग था कनि एॾो मसरूफ़ माण्हू आहिनि इन करे सो इहा मुंहिंजी महिरबानी कजो तो एड्रेस न मूं वटि आहे हुजे त बि आउं ॾियां तव्हांखे पर चवां दादा हुनखे न ॿुधाइजो पर मूं वटि वाक़ई बि एड्रेस न आहे हुनजी न ई ॾींदो आहे कंहिंखे बाक़ी असां ईअं हूंदो आहे हुननि ते हूंदो आहे चैनल ते मिलंदा आहियूं या हिते रिकॉर्डिंग ते मिलंदा आहियूं हूंदो ई शुरू खां इहो सिलसिलो हुनजे घर वारो सिस्टम असां रखी वेंदा आहियूं न असां पुछंदा आहियूं न अदा हाणे तव्हां ॿुधो तव्हांखे यकीन आयो हूंदो मां हीउ वॉइस तव्हांखे ॿुधायो आहे नालो न ॿुधाईंदुसि तव्हांखे कंहिंखां बि मां वॾे वॾे डायरेक्टरनि सां राब्ता कया आहिनि हेॾे होॾे सभिनी जा इहो ई चवणु आहे त असद कुरैशी पंहिंजो एड्रेस कंहिंखे न ॾींदो अगरि तव्हांखे इमरान चांडे एड्रेस ॾिनो आहे तव्हां उनजी जांच कयो पोइ मूंखे बि हाल वाल ॾिजो कमेंट लिखिजो त तव्हांखे उन सही एड्रेस ॾिनो आहे या ग़लति ॾिनो अथई अॻिते हलूं था मोहम्मद उमर लिखियो आहे ज़हर ज़िंदगी जी घणे में पंजाब यादगिरियूं जाऊं शेर सिंह अदा जेको आहे न सही न लिखियो अथई कमेंट जेको आहे न ऐं हेॾे होॾे कुझु लफ़्ज़ लिखिया आहिनि मोहम्मद उमर साहिबु इंग्लिश में हीअ तव्हां पढ़ी सघो था सही न आहे लिखण जो कमेंट बहरहाल कुझु सम्झ में आयो ज़हर ज़िंदगी जे बारे में पुछे थो पंजाब में बि शूटिंग वाक़ई थी कुझु ज़हर ज़िंदगी जी बाक़ी मीरपुर मां फिल्म थी हुई ऐं मोहम्मद उमर दिलि मोकिलिया न था इहे वॾियूं महिरबानियूं मौला तव्हांखे ख़ुशि रखे अॻिते हलूं था अली नवाज़ लिखियो आहे अस्सलाम वालेकुम मज्जू असल खां शैतानी कमु कया आहिनि इहे ॿिए दोस्त लिखियो आहे इन जो नालो न लिखियो आहे पंहिंजो अदा अलाह पाक हमेशह सदाई ख़ुशि आबाद सलामत रखे ख़ुशि हुजो आबाद हुजो इन दोस्त पंहिंजो नालो न आहे लिखियो आई डी ते न आहे लिखियलु इन जो नालो यूज़र माना नओं यूज़र आहे को अदा वॾियूं महिरबानियूं
लख कुर्ब मौला तव्हां ख़ुशि रखे। अली नवाज़ जो कमेंट हाणे पढ़ा लिखियो अथई अस्सलाम वालेकुम अदा उम्मीद त ख़ैरियत सां हूंदा। अदा असांजो अर्ज़ु आहे त अदा सिजावल मूसा नवाब खान दरिया खान बावल ऐं ॿिया अदाकार कहिड़े ड्रामे में कमु कंदा महिरबानी करे ॿुधाईंदा। अली नवाज़ मंगरियो फराम कंडियारो अलाह पाक अव्हांखे सलामत रखे। अदा मौला तव्हांखे बि सलामत रखे। जेका बि तव्हां नाला खयां जंहिंमें सिजावल यानी हाजन प्रेमी ऐं मूसा यानी लाला रफ़ीक ज़ोर नवाब खान यानी ज़ुल्फ़कार बुर्दी त ग़ुलाम हुसैन में कमु करे रहियो आहे। मुंहिंजे ख़्याल में ज़ुल्फ़कार बुर्दी मतां दुलाब में बि हुजे, फ़िलहाल त ज़ाहिर न थियो आहे। ऐं भावल ऐं ॿिया जेका लिखिया अथई इहे जेको आहे दोस्त मुंहिंजे ख़्याल में इहे अञा ज़ाहिर न आहिनि थिया। भावल खान यानी असगर चौधरी इहो पाण डायरेक्टर आहे दोस्तो। इहो अञा ताईं कंहिं बि ड्रामे में ज़ाहिर न आहे थियो। मतां अचण वारनि ड्रामनि में कंहिं में सोप सीरियल में ज़ाहिर थिए। अगरि को ज़ाहिर थियो इन जी किथे एंट्री थी सभिनी अदाकारनि जी इंशाअल्लाह सभ खां पहिरियां मां ई तव्हांखे ॿुधाईंदुसि, सभ खां पहिरियां मां ई तव्हांखे अपडेट ॾींदुसि। जेका बि अपडेट हूंदी सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल तव्हांखे मिलंदी दोस्तो। कमेंट जेका हुआ मूं पढ़िया, उमेदु आहे तव्हांजा जेका सुवालनि जा जवाब हूंदा तव्हांखे इन कमेंट जे ज़रिए मिली विया हूंदा दोस्तो। जेका बि तव्हांजा सुवाल हुजनि इन वीडियो जे हेठां कमेंट में लिखो। इंशाअल्लाह कल्ह वारी क़िस्त में कल्ह वारे एपिसोड में तव्हांखे सभिनी जा जवाब ॾींदुसि ऐं बिल्कुलु ॾींदुसि, यकीन सां ॾींदुसि। ऐं तव्हांजी कोशिशूं मुंहिंजी इहा ई हूंदी आहे जेका मुंहिंजा सब्सक्राइबर आहिनि उन्हनि खे मां मुतमइन करे सघां, करे मायूस न थियनि शायदि खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो। वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। उमेदु आहे तव्हां जेके लाइक कयो हूंदो वीडियो खे, जे लाइक न आहे कयो त महिरबानी करे फ्री आहे लाइक करणु, हेठो लाइक कयो ऐं शेयर कयो ऐं सब्सक्राइब बि कयो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं पुॼायो, फेसबुक ग्रुप व्हाट्सअप जिते किथे। ख़ुशि हुजो खिलंदा रहो ऐं मुस्कुराईंदा रहो। सिंध सलामत साथ सलामत। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं मां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तो अॼु हिकु बहितरीनु अपडेट आऊं तव्हांजे लाइ आंदी आहे। जी हाँ दोस्तो, अॼु तव्हां सां ज़बरदस्त अपडेट शेयर करण वारो आहियां इन वीडियो में। ऐं तव्हां सां अॼु काफ़ी सारियूं हिकु मतिलबु नई ॻाल्हि बि तव्हां सां शेयर करणी आहे। ऐं तव्हांजा जेका कमेंट आया आहिनि काफ़ी सुठा कमेंट दोस्तनि सुवाल कया आहिनि, उन्हनि जा बि जवाबु ॾींदुसि। ख़ासि करे अॼु 4 ड्रामनि ते ॻाल्हाईंदुसि दोस्तो। ग़ुलाम हुसैन ऐं चंद्र ग्रहण, दोलाब, जागीर ऐं पत्थर दिलि, काफ़ी मतिलबु इन्हनि जे बारे में ॻाल्हियूं आहिनि उहे जेको तव्हां सां मां शेयर करण वारो आहियां। यकीननि तव्हां थंबनेल ॾिसी आया आहियो, इन ड्रामनि जे लाइ आया हो तव्हां ऐं नवीन ड्रामनि जी ॻोल्हा में बि आहियो। सभिनी ते इंशाअल्लाह अॼु गुफ़्तगू कंदुसि ऐं सभिनी जी अपडेट इन हिकिड़े वीडियो में ॾियण वारो आहियां दोस्तनि। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त वीडियो खे लाइक बि कंदा, शेयर ऐं सब्सक्राइब बि कंदा। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। पहिरियों ॾिसूं स्टार्ट कयूं था ग़ुलाम हुसैन खां, बाक़ी बाद में ॿिया ड्रामा। दोस्तो ग़ुलाम हुसैन जो तव्हां ॾिठो ड्रामे जो मज़ो छॾाए चुको हुयो, लेकिन हाणे जेको वरी पुरमो में ऐं नेक्स्ट एपिसोड में जेको मारनि था पिया हुबदार खे ऐं हुबदार मरी थो वञे, इहो जेको आहे यू टर्न आयो आहे ग़ुलाम हुसैन ड्रामे में। हाणे रांझण खान गुस्से में ईंदो, उनजी धीउ जॾहिं बेवा थी उनजे घर अची वेंदी ऐं इहो एॾो ज़बरदस्त हाणे यू टर्न ॾिनो वियो आहे। पहिरियों त ड्रामे में मज़ो ई छॾायो वियो ग़ुलाम हुसैन में, हाणे वरी इन जे करे इहो कयूं जीअं ड्रामो ज़बरदस्त थिए, माण्हुनि जो ख़्यालु वरी ड्रामे ॾे मोटे न त माण्हू ग़ुलाम हुसैन खे घटि करे या ॾिसणु घटि करे या व्यूज़ सफ़ा घटि अचनि पिया। इन जे करे हाणे ग़ुलाम हुसैन जी वरी जेको आहे न व्यूअरशिप वधाइण जे लाइ इहो क़दम खंयो वियो आहे। हाणे हुबदार जॾहिं मरंदो, उनजी धीउ दुआ जॾहिं बेवा थींदी ऐं नेक्स्ट एपिसोड में इहे सीन थियण वारा आहिनि ऐं ज़बरदस्त मज़ो थींदो। अॻी किस्त जेका अचे थी दोस्तो उन में तव्हांखे इहे सीन ॾिसण वटां मिलंदा। इहो कमु यकीननि सिकंदर जो आहे, कंहिं ॿिए जो न आहे। साम्हूं सिकंदर न विड़ियो हूंदो, लिकी करे विड़ियो ऐं पर पुठि विड़ियो, हादसो कराए, यानी सुहागराती कोन मनाइण ॾिनी हूंदई हुबदार खे दुआ सां। ऐं हुन ते इहो चयो न अॻी सोचियो जॾहिं दुआ मुंहिंजी न थींदी त कंहिं ॿिए जी बि न थींदी, मूं सां शादी न कंदी कंहिं ॿिए सां बि मां हिनखे लाऊं न लहण ॾींदुसि, तुंहिंजो को ॿियो घोटु बि न थींदो। ग़ुलाम हुसैन ड्रामे में इहो हिकु ज़बरदस्त यू टर्न ॾिनो वियो आहे, बहितरीनु ड्रामो। हाणे अॻिते मज़ो कंदो, लेकिन पोइनि किस्तनि में सफ़ा मज़ो ग़ुलाम हुसैन जो छॾाए चुको, सफ़ा हिकु बेकार थी चुको हुयो। कुझु न कुझु हाणे हिकिड़े मतिलबु पंहिंजे हुन में आयो आहे। हलूं था दुलाब जे बारे में। दुलाब जो सो पहिरियों स्पेल जॾहिं शूट थी चुको हुयो, हाणे जेको आहे इन जी ॿी तयारी हली रही हुई, लेकिन फ़िलहालु फरज़ंद मलिक हजू साहब क्लिफ्टन ते ऐं समुंड किनारे इंजॉय कंदो थो वठे, मज़ा वठंदो थो वठे। अगरि तव्हांखे यकीन न अचे, मूं वटि सबूत आहे।
मुंहिंजे ॿिए चैनल उदासी टीवी ते 7 बजे वीडियो पब्लिक थींदी, तव्हां उन में ॾिसो सघो था त फर्ज़ंद मलिक खजू साहब केॾो इंजॉय करे रहियो आहे। हिन टाइम हुनखे जेको आहे इंजॉय करण जो मौसम बि आहे, बरसातनि जो मौसम आहे। हिन टाइम हू कराची आहे। फ़िलहालु दुलाब जी जेका ॿिए स्पेल जी शूटिंग आहे उहा बंदि लॻी पई आहे। पहिरें स्पेल जेको आहे एडिटिंग थी रहियो आहे। फ़िलहालु जॾहिं फर्ज़ंद मलिक खजू एॾो फारिग थी करे मोटंदो, उनखे जॾहिं ॿीहर आर्डर मिलंदो त बाद में जेको आहे ॿियो स्पेल बि तेज़ी सां शूट कयो वेंदो ऐं सुठे नमूने सां सुठे स्केल ते शूट कयो वेंदो। फ़िलहालु सभु अदाकार घरनि मां पाणी कढनि था, मींहं जो मसरूफ़ लॻा पिया आहिनि। छाजे करे मीरपुर माथेले जे लोकेशननि ते बि गप लॻी पई आहे, गारो लॻो पियो आहे। इन जे करे इहो कमु ईअं थी रहियो आहे। ऐं दोस्तो ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चंड ग्रहण यकीननि तव्हां राति जो किस्तां ॾिठियूं हूंदो, पुरमो बि ॾिठो हूंदो। तव्हां एतिरो मूंखे ॿुधाइजो तव्हांखे चंड ग्रहण मज़ो ॾिए थो या नथो ॾिए ड्रामो। तव्हांखे छा चंड ग्रहण बोरिंग ड्रामो लॻे थो या कुझु गैरत कंदो अॻिते हली ड्रामो। इन जे बारे में मां इहा सलाह तव्हां खां वठंदुसि, सभई मां न ॿुधाईंदुसि। कुझु तव्हांखे बि ॾिसां तव्हांजी छा राय आहे चंड ग्रहण ड्रामे जे बारे में। तव्हां छा सोचियो वेठा, तव्हांखे मज़ो ॾिए थो या चंड ग्रहण बि तव्हांखे ड्रामो मज़ो नथो ॾिए। इन जी कहाणी में को दम आहे या न आहे, इहो बि तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय सां ॿुधाए सघो था। कमेंट सेक्शन तॾहिं मां ऑफ न कंदो आहियां, ऑन ई हूंदो आहे। जेको पंहिंजी राय ॾिए कमेंट सेक्शन में अची करे पंहिंजी क़ीमती राय ॾिए। ऐं दोस्तो जेको जागीर ड्रामे जो कुझु तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे, इन जी मां अॻे बि तव्हांखे काफ़ी अपडेट ॾेई चुको आहियां। काफ़ी जेका नवां दोस्त आहिनि उन्हनि खे जेको आहे वाज़े कंदो हलां। जागीर ड्रामो बि बहितरीनु ड्रामो आहे, तालीम ते ड्रामो आहे। बाक़ी पत्थर दिल ड्रामे जी ॻाल्हि कंदा हलूं। पत्थर दिल ड्रामो हिकु ज़बरदस्त आहे, लेकिन हिन जा आख़िरी किस्ता अची बचियो आहिनि, आख़िरी स्पेल आहे। तव्हां ॾिसो न, हाणे हिकु अॻे हर हफ़्ते में 4 एपिसोड ॾींदा, हाणे जेको आहे न 3 ॾियनि था, कॾहिं 4 ॾियनि था। अहिड़े हिसाब सां ड्रामो झटकिन में आहे। अहिड़े हिसाब सां ड्रामो जेको आहे न किस्तनि ते हली रहियो आहे पत्थर दिल। छो त आख़िरी स्पेल आहे, उन खे कोशिशि करनि था थोरो छिकनि। हलूं था बाक़ी हवेली ड्रामे जी तरफ़। हवेली ड्रामे जी बि जेका आहे न मुंहिंजी राब्तो लगातार डायरेक्टर मंज़ूर दानिश साहब सां हली रहियो आहे। उनजो चवण जो मक़सदु आहे त कुझु ॾींहं खां पोइ हवेली ड्रामो हली वेंदो। जेका 3 स्पेल जी जेका एडिटिंग हली रही आहे, 4थे जी बि एडिटिंग कंदासीं हाणे। ऐं जी एडिटिंग जीअं मुकमिल थींदी, 4ठों स्टार्ट थींदो शूटिंग, 3 जी एडिटिंग थींदी, जीअं मुकमिल थियो ऐं तीअं ई कमु स्टार्ट थी वेंदो। ऐं 47, 48, 49, 50 इहे एपिसोड लगातार वरी हली वेंदा। ऐं दोस्तो इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नवे ड्रामे जे बारे में बि काफ़ी ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। तमामु जल्द जेको आहे ड्रामा हाणे जेको आहे नवे ड्रामनि जा नाला ऐं टीज़र साम्हूं ईंदा। टीज़र त न ईंदा, नाला ईंदा जेका असां तव्हां सां शेयर कंदासीं। सीरियल ड्रामा हूंदा, जेका सोप सीरियल हूंदा, जंहिंजी जेतिरी बि कहाणी हूंदी, सभई इंशाअल्लाह उहे तव्हांजे साम्हूं असां ज़रूरु शेयर कंदासीं। ऐं हाणे हलूं था, कुझु कमेंट आया आहिनि, बहितरीनु कमेंट दोस्तनि कया आहिनि उन्हनि जे बारे में। ऐं इहो कमेंट पढ़ी करे जेको उन्हनि जे बसि जवाबु ॾियूं। यकीननि तव्हांजो मथां अहिड़ो को कमेंट हुजे। ऐं हिकिड़ो स्लो सॉन्ग जेको आहे, नालो आहे एडी जो, इन दिलि मोकिलियानि जूं वॾियूं महिरबानियूं दिलि मोकिलण जूं। ऐं अब्दुल रऊफ़ दिलि मोकिलियानि वॾियूं महिरबानियूं। अब्दुल रऊफ़ लिखियो आहे त मूंखे इहो ॿुधाए त मिटी जा माण्हू ड्रामो नओं आहे या पुराणो, महिरबानी कर। अदा अहिड़ी का ॻाल्हि न आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो, महिरबानी का ॻाल्हि न आहे। मिटी जा माण्हू वॾो पुराणो सोप सीरियल आहे। साईं निसार शाह हुआ, काफ़ी ॿिया अदाकार, ज़ुल्फ़कार बुर्दी आहे। इहो पुराणो सोप सीरियल आहे। ईअं नंढा नंढा एपिसोड आहिनि, 5 मिंट जो, 10 मिंट जो, 20 मिंट जो, 3 मिंट जो, एतिरा एपिसोड आहिनि, 500-600 एपिसोड आहिनि। इहो पुराणो ड्रामो आहे, अदा मुंहिंजे ॾिठल आहे। ॿियो असगर थीबो दिलि मोकिलियानि, वॾियूं महिरबानियूं। असलम नोरियो दिलि मोकिलियानि, अदा वॾियूं महिरबानियूं जानी। ऐं मोहम्मद उमर बि दिलि मोकिलियानि कमेंट सेक्शन में, गुलाम सिंह ड्रामे जे हेठां वॾियूं महिरबानियूं। ऐं असगर थीबो लिखे थो, अदा असद कुरैशी जो एड्रेस त अञा ताईं न ॾिनई। हा, इहा पहिरियों मां ॻाल्हि वाज़े कयां, पोइ ॿिया कमेंट पढ़ां थो। अदा कल्ह वारी वीडियो में मूं जेको आहे न तव्हांखे वाज़े करे ॿुधाए छॾियो हुयो। ऐं उन में तव्हांखे हिकिड़ो वॉइस बि ॿुधायां थो, मतिलबु तव्हांखे यकीन न अचे, वॉइस ॿुधाइणो पवंदो। गुलाम सिंह ड्रामो जेको आहे दोस्तो, सॉरी, असद कुरैशी जो एड्रेस। हा, असद कुरैशी जेको आहे त पंहिंजो एड्रेस कंहिंखे न ॾींदो आहे। अगरि को ॾिए त उन ते गुस्सो कंदो आहे, या न नंबर ॾियणु ॾींदो आहे पंहिंजो, न एड्रेस ॾियणु ॾींदो आहे। यकीन ॼाणियो जेका डायरेक्टर आहिनि उन्हनि खे बि पंहिंजे घर जो एड्रेस सही तरह न ॾींदो आहे असद कुरैशी। चवंदो आहे मूंखे तंग कंदा आहिनि माण्हू अची कराची में।
जिथे भी एड्रेस उनजो हुजे अगर तव्हांखे कंहिं एड्रेस ॾिनो आहे ॿिए अचे यूट्यूबर तव्हां उन ते वञी जांच कयो छा उन सही ॾिनो आहे या ग़लति ॾिनो अथई। लेकिन हिकिड़ो वॉइस मां तव्हांखे वरी डायरेक्टर जो ॿुधायां थो, ॿिया न ॿुधाईंदुसि, हिकिड़ो ॿुधाईंदुसि छाजे करे दोस्तो सही न आहे जेको आहे न कंहिंजो नालो खणणु मसइलो थींदो आहे। हीउ ॿुधो तव्हां शायदि 2-4 वाला कुझु आयो खे त ठीकु आहे शायदि भाई असद कुरैशी अॼु ताईं पंहिंजी एड्रेस कंहिंखे न ॿुधाई आहे। मूंसां जा 40 साल गुज़री विया आहिनि, पोइ न आहे ॿुधाईंदो, पंहिंजी एड्रेस न आहे ॾींदो ऐं ॿी ॻाल्हि आहे त नंबर बि न ॾींदो आहे। मूंखां केतिरा ई घुरंदा आहिनि, उन्हनि खे मना करे छॾींदा था, मूंखे मना थियल आहे हुनजी त मुंहिंजो नंबर न ॾियो कंहिंखे, उड़ी थो पए, हुनजी पंहिंजी तबियत आहे, हुनखे माण्हू तंग था कनि, एॾो मसरूफ़ माण्हू आहिनि, इन करे सो इहा मुंहिंजी महिरबानी कजो। तो एड्रेस न मूं वटि आहे, हुजे त बि आउं ॾियां तव्हांखे, पर चवां दादा हुनखे न ॿुधाइजो, पर मूं वटि वाक़ई बि एड्रेस न आहे हुनजी, न ई ॾींदो आहे कंहिंखे। बाक़ी असां ईअं हूंदो आहे हुननि ते हूंदो आहे, चैनल ते मिलंदा आहियूं या हिते रिकॉर्डिंग ते मिलंदा आहियूं, हूंदो ई शुरू खां इहो सिलसिलो हुनजे घर वारो सिस्टम असां रखी वेंदा आहियूं, न ई असां पुछंदा आहियूं, न ई हाणे तव्हां ॿुधो, तव्हांखे यकीन आयो हूंदो मां हीअ वॉइस तव्हांखे ॿुधायो आहे, नालो न ॿुधाईंदुसि तव्हांखे कंहिंखां बि मां वॾे डायरेक्टरनि सां राब्ता कया आहिनि हेॾे होॾे, सभिनी जा इहो ई चवणु आहे त असद कुरैशी पंहिंजो एड्रेस कंहिंखे न ॾींदो। अगरि तव्हांखे इमरान चांडे एड्रेस ॾिनो आहे तव्हां वञी जांच कयो, पोइ मूंखे बि हाल वाल ॾिजो, कमेंट लिखिजो त तव्हांखे उन सही एड्रेस ॾिनो आहे या ग़लति ॾिनो अथई। अॻिते हलूं था, मोहम्मद उमर लिखियो आहे ज़हर ज़िंदगी जी घणे में पंजाब यादगिरियूं जाऊं शेर सिंह अदा जेको आहे न सही न लिखियो अथई कमेंट जेको आहे न, ऐं हेॾे होॾे कुझु लफ़्ज़ लिखिया आहिनि मोहम्मद उमर साहिबु इंग्लिश में, हीअ तव्हां पढ़ी सघो था, सही न आहे लिखियल जो कमेंट। बहरहाल कुझु सम्झ में आयो, ज़हर ज़िंदगी जे बारे में पुछे थो, पंजाब में बि शूटिंग वाक़ई थी कुझु ज़हर ज़िंदगी जी, बाक़ी मीरपुर मां फिल्म थी हुई। ऐं मोहम्मद उमर दिलि मोकिलिया न था, इहे वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। अॻिते हलूं था, अली नवाज़ लिखियो आहे अस्सलाम वालेकुम मज्जू असल खां शैतानी कमु कया आहिनि। इहे ॿिए दोस्त लिखियो आहे, इन जो नालो न लिखियो आहे पंहिंजो। अदा अलाह पाक हमेशह सदाई ख़ुशि आबाद सलामत रखे, ख़ुशि हुजो आबाद हुजो। इन दोस्त पंहिंजो नालो न आहे लिखियो, आई डी ते न आहे लिखियलु, इन जो नालो यूज़र माना नओं यूज़र आहे को। अदा वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। अली नवाज़ जो कमेंट हाणे पढ़ा, लिखियो अथई अस्सलाम वालेकुम अदा, उमेद त ख़ैरियत सां हूंदा। अदा असांजो अर्ज़ु आहे त अदा सिजावल, मूसा, नवाब ख़ान, दरिया ख़ान, बावल ऐं ॿिया अदाकार कहिड़े ड्रामे में कमु कंदा, महिरबानी करे ॿुधाईंदा। अली नवाज़ मंगरियो फराम कंडियारो, अलाह पाक अव्हांखे सलामत रखे। अदा मौला तव्हांखे बि सलामत रखे। जेका बि तव्हां नाला खयां, जंहिंमें सिजावल यानी हाजन प्रेमी ऐं मूसा यानी लाला रफ़ीक ज़ोर, नवाब ख़ान यानी ज़ुल्फ़कार बुर्दी त ग़ुलाम हुसैन में कमु करे रहियो आहे। मुंहिंजे ख़्याल में ज़ुल्फ़कार बुर्दी मतां दुलाब में बि हुजे, फ़िलहाल त ज़ाहिर न थियो आहे। ऐं भावल ऐं ॿिया जेका लिखिया अथई इहे जेको आहे दोस्त मुंहिंजे ख़्याल में इहे अञा ज़ाहिर न आहिनि थिया। भावल ख़ान यानी असगर चौधरी, इहो पाण डायरेक्टर आहे दोस्तो, इहो अञा ताईं कंहिं बि ड्रामे में ज़ाहिर न आहे थियो, मतां अचण वारनि ड्रामनि में कंहिं में सोप सीरियल में ज़ाहिर थिए। अगरि को ज़ाहिर थियो, इन जी किथे एंट्री थी, सभिनी अदाकारनि जी इंशाअल्लाह सभ खां पहिरियां मां ई तव्हांखे ॿुधाईंदुसि, सभ खां पहिरियां मां ई तव्हांखे अपडेट ॾींदुसि। जेका बि अपडेट हूंदी सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल तव्हांखे मिलंदी दोस्तो। कमेंट जेका मूं पढ़िया, उमेदु आहे तव्हांजा जेका सुवालनि जा जवाब हूंदा तव्हांखे इन कमेंट जे ज़रिए मिली विया हूंदा दोस्तो। जेका बि तव्हांजा सुवाल हुजनि इन वीडियो जे हेठां कमेंट में लिखो, इंशाअल्लाह कल्ह वारी क़िस्त में, कल्ह वारे एपिसोड में तव्हांखे सभिनी जा जवाब ॾींदुसि, बिल्कुलु ॾींदुसि, यकीन सां ॾींदुसि। ऐं तव्हांजी कोशिशि मुंहिंजी इहा ई हूंदी आहे, जेका मुंहिंजा सब्सक्राइबर आहिनि उन्हनि खे मां मुतमइन करे सघां, करे मायूस न थियनि शायदि को सवाल यूट्यूब चैनल ते। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो, वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। उमेदु आहे तव्हां जेके लाइक कयो हूंदो वीडियो खे, जे लाइक न आहे कयो त महिरबानी करे फ्री आहे लाइक करणु, हेठो लाइक कयो ऐं शेयर कयो ऐं सब्सक्राइब बि कयो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं पुॼायो, फेसबुक ग्रुप, व्हाट्सअप, जिते किथे। ख़ुशि हुजो, खिलंदा रहो ऐं मुस्कुराईंदा रहो। सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह हाफ़िज़।